अज 4 मई 2020 सूमर के ॾियारे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरो फेज़ 2 अब्बास हाउस में मींहं जो ख़ूबसूरत मंज़र महफ़ूज़ कंदे आस पास में असांजे पाड़ेसिरनि जा बंगला आहिनि। ये असांजो ग़रीब खानो आहे। उन जी हिकिड़ी गैलरीअ मां असां मींहं जो ये ख़ूबसूरत मंज़र महफ़ूज़ कयूं था। गजगोड़ आहे, मींहाड़ी मुंद आहे, बादल छायल आहिनि, हल्की हल्की बूंद बरसात भी पए पई ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत मौसम आहे, ख़ूबसूरत माहौल आहे, ॾाढो दिलि खे वणंदड़ माहौल आहे। ये नौजवान भी मींहं जे माहौल जो लुत्फ़ वठी रहिया आहिनि, पंहिंजूं सेल्फियूं ठाहे पंहिंजे वीडियो रिकॉर्ड करे रहिया आहिनि। हर तरफ़ जेको आहे सो थोरो थोरो मींहुं वसी भी रहियो आहे। ख़ूबसूरत मंज़र आहे माशाअल्लाह। मींहं जी मुंद ख़ूबसूरत मंज़र आहे।